वाह जो तुझो जेरो आ दाता। जड़ी माल सतगुर चमकौर जी गड़ी मो न वञन पिया पंजन प्यारन अची हुकुम ॾिनो पातशाह अॼु असां पंज प्यारा थी तव्हांखे वेनती कयूं था चमकौर जी गड़ी छॾे वञो। सतगुरु भाई संगत सिंह जे सीस ते कलगी लगाई, वस्त्र पाराया पंहिंजा। भाई संगत सिंह जो चेहरो कद हर शइ गुरु गोविंद सिंह महाराज सां हूबहू मिलदी हुई। जड़ी माल कलगी लगाइण लगा भाई संगत सिंह रोई पिया। सतगुरु पुछनि था भाई संगत सिंह मौत को भव थे तो तॾहिं रो था, प्यारा तू शहीद न थी असां पाण हिते हूं। गुरु गोविंद सिंह महाराज खे हथ जोड़े चए तो पातशाह मांखे भव नथो थिए, मां पाप कमाइण वारो, मां जड़ो पापी कोई न। अॼु तू पंहिंजा वस्त्र मांखे पाराया आहिनि, अॼु तू पंहिंजे सिर जी कलगी लाए करे मुंहिंजे सिर ते लगाई आ। मां तुंहिंजी मौत तो कुर्बान वञा थो, जेकी मौत मांखे तुंहिंजे नाले सां ईंदी। जे मांखे दुश्मन गुरु गोविंद सिंह महाराज समझी मारी दो, मां तुंहिंजी मौत तो कुर्बान वञा थो। ए तो ॻोढ़ा ख़ुशी जैन। सतगुरु गड़ी छॾे जड़ी माल निकरण लगा, जोड़ा ॿाहिरि लाथा, चयो कि मतां कंहिंजे केसनि ते पेर न असांजो पई वञे, मतां कंहिंजे केसनि ते जूतो न अची वञे। तॾहिं जोड़ा लाहे करे गड़ी में दाख़िल थिया। वञण लगा, तूफ़ान हुयो, बिजली चमके पई। सतगुरु भाई दया सिंह खे चयो वञूं अथा दया सिंह, पर असां दुश्मन खे पुठी ॾेखारे न वेंदासीं, असां मुंहुं साम्हूं वेंदासीं। भाई दया सिंह चयो दाता ईअं कीअं थींदो, मुंहुं साम्हूं तव्हांखे दुश्मन वञण न ॾींदो। दया सिंह मुंहुं साम्हूं वेंदासीं। हिकदम सां पंजनि सिखनि खणी करे ताड़ी वॼाए चयो पीरे हिंद मैरवद, पीरे हिंद मैरवद, पीरे हिंद मैरवद। वञे तो हिंद जो पीर, कोई रोके सघे तो रोके ॾेखारे। जीअं होको ॾिनो अहिड़ो तेज़ तूफ़ान, अहिड़ी आंधी लथी, अखियुनि अॻो मिटी अची वई दुश्मन जे, कोई कुझु न करे सघियो। सतगुरु तो निकिरण लॻा। हिकदम सां सतगुरु जो पेर अटकियो काथे। भाई दया सिंह चयो दाता छा थियो? सतगुरु चयो दया सिंह पेर काथे अटकियो आ? बिजली चमकी, नज़र वई पेरनि ॾे, पेर ॿियो काथे न, बाबा अजीत सिंह जे चोले में अटकियो हुयो। शरीर पियो बाबा अजीत सिंह जो। जीअं ॾिठो भाई दया सिंह बाबा अजीत सिंह जो शरीर आ, कमर कसे में हथ विझी करे जेड़ी माल कपड़ो कढण लॻो। सतगुरु गुरु गोविंद सिंह महाराज पुछो दया सिंह छा थो करे? भाई दया सिंह चवंदा दाता अॼु मूंखे हिकु सवाल जो जवाब ॾे। हा पुछ। पातशाह तुंहिंजे तीरनि खे सोनो लॻल हूंदो आहे, उनजी वजह छा आहे, छो लॻल हूंदो आहे? जे दया सिंह तीरनि खे सोनो तॾहिं लॻल हूंदो आहे जे इन तीर सां कोई दुश्मन ज़ख़्मी थिए त उनजी मरहम पट्टी, उनजो इलाज करायो वञे। जे इन तीर सां कंहिंजी मौत थिए त उनजे संस्कार जो बंदोबस्तु कयो वञे। भाई दया सिंह अखियुनि में पाणी अची वियो। चवनि था ओ दुश्मन जी लाशनि खे ढकण वारा, दुश्मन जो भलो करण वारा, तुझे लालन जी लाश बग़ैर कफन पई आहे। अॼु मन थिए तो मां वधीक न हिकु मुंहुं त ढके वञा कपिड़ो ॾेई करे। गुरु गोविंद सिंह महाराज चवंदा दया सिंह जे एॾो मन थई तो ढकण जो, हिते मुंहिंजो सिर्फ़ु अजीत सिंह न, हिते सिर्फ़ु मुंहिंजो जुझार सिंह न आहे सुम्हियो पियो, हिते मुंहिंजो भाई हिम्मत सिंह बि सुम्हियो पियो आहे, हिते मुंहिंजो भाई साहिब सिंह बि सुम्हियो पियो आहे, हिते मुंहिंजो भाई मोहकम सिंह बि सुम्हियो पियो आहे, हिते भाई आलम सिंह, भाई देवा सिंह, भाई मदन सिंह, भाई कोठा सिंह, भाई संत सिंह बि सुम्हियो पियो आहे। जे ढके सघे थो सभ जी लाशुनि खे ढक, जे नथो ढके सघे, जे सिखनि जूं लाशां बग़ैर कफन पयूं नी त पुटनि जो बि कुझु नथो वञे। ओ पातशाह कफन जो बंदोबस्त गरीब खां गरीब पियो बि कंदो आहे पंहिंजे ॿारनि लाइ। तुंहिंजे घर जा 6 भाती शहीद थिया, पर न तूं कंहिंजे हथनि पंहिंजे हथनि सां कंहिंजो संस्कार कयो, न कंहिंजी चिख्या खे तूं लांभू ॾेई सघे, न तूं आख़िरी दीदार कंहिंजा करे सघे। सभु कुझु असां लाइ माता साहिब कौर अची पुछो हुयो जड़ी महिल सभु कुझु वारे सतगुरु वेठा हुया। दाता मुंहिंजो अजीत काथे आहे? मां हथनि सां चूरी ठाहे खणी आई आहियां, लालनि खे वणंदी आहे। मुंहिंजो जुझार, मुंहिंजो ज़ोरावर, मुंहिंजो फतेह सिंह काथे आहे? माता गुजरी काथे आहे? त सतगुरु असां तव्हां ॾे इशारो करे चओ इन पुत्रनि के सीस पर वार दिए सुत 4 मुए तो क्या भया जीवत कई हज़ार। माता साहिब कौर हिकदम सां ढही पई। बादशाह 4 वारे आए, हिकु बि तूं न रखियो आहे पाण वटि।
सतगुरु चवंदा साहिब कौर 4 वठी करे 1000 तुझी झोर में विधाए न खुबो तो इन्हीं हज़ारनि जी मां आहे। साध संगत जी सतगुरु असां तव्हां इशारो करे चयो असां बाबा अजीत सिंह जी जगह ते असां बाबा जुझार सिंह जड़ा असांजा गुण आहिनि बाबा अजीत सिंह बाबा जुझार सिंह जड़ा। माफ़ कजो लफ्ज़ ॾाढा कोड़ा आहिनि। सतगुरु चो इन पुत्रनि के सीस परवार दिए सुतचार। इन रिश्ते सां बाबा अजीत सिंह बाबा जुझार सिंह भाइर थिया न असांजा भाइर थिया न। माफ़ कजो ॾाढा लफ़्ज़ कोड़ा आहिनि दासी अॻ में माफ़ी वठे। हिकु घर मों हिकु भाउ जी मैयत उथे ॿिए भाउ जी कॾहिं शादी थींदी आहे? हिकु घर मों हिकु भाउ जी मैयत वञे ॿियो भाउ कॾहिं मुटुक ॿधंदो आहे? शहनायूं वॼदियूं नी जंहिं घर में सोग हुजनि उन घर में कॾहिं शहनायूं वॼदे ॾिठियूं न असां। पोइ अॼु असांजे घरनि में डिसंबर जे महीननि में इन्हनि ॾिहाड़नि में ख़ुशियूं कीअं थींदियूं? बाबा अजीत सिंह बाबा जुझार सिंह जी लाश बग़ैर कफन पई आहे। सतगुरु पोइ बि शुक्राना करिंदा और असां घरनि में गाना हलाए जेड़ी माल नचूं था पोइ गुरु गोबिंद सिंह महाराज सोचीदा न हूंदा हो मां त इन्हनि में अजीत जुझार ॾिसी वियुमि हे त वैरी बणिया वेठा आहिनि मुंहिंजे घर जा। साध संगत जी घणा इतिहास ॿुधासीं शहादत जा। हर शइ जी असांखे ख़बर आहे त डिसंबर जो सॼो महीनो वारणो हूंदो आहे शहादत जो। जे अंदाज़ो लॻायूं त 8 डिसंबर हिन दफ़े गुरु तेग बहादुर साहिब जी शहादत हुई। 8 डिसंबर को वेंदे 29 को 30 डिसंबर ताईं शहादत जा ॾिहाड़ा हलंदा आहिनि जेसि ताईं टोडरमल माता गुजरी और नंढनि साहिबजादनि जे शरीर जो संस्कार नाहे कंदो उस ताईं ख़ुशियूं मल्हाइण वाजिब न आहिनि। और असां इन्हनि ॾिहाड़नि में हिरजी डिसंबर में असांजे घरनि में शादियूं शुरू थी वेंदियूं नी हिरजी असांजे घरनि में ख़ुशियूं मल्हायूं वेंदियूं नी। माफ़ कजो साध संगत जी जिंदा उहा क़ौम आहे जंहिंखे पंहिंजा शहीद यादि आहिनि पर जंहिंखे पंहिंजा शहीद विसरी विया नी दासी जी नज़र में उहा क़ौम मुर्दा आहे ज़िंदा न आहे। पंहिंजे घरनि में पंहिंजे परिवारनि में पंहिंजे ॿारनि खे ज़रूरी आहे ॼाण विझो छो जो जे सतगुरु पंहिंजा लाल न लुटाए ना अॼु तव्हांजा लाल सुखी न वसे ना। जे सतगुरु पंहिंजो घर न उजाड़े ना अॼु तव्हांजो घर ईअं न वसे आहे। जे सतगुरु पंहिंजो सभु कुझु न वारे ना अॼु असां तव्हां एॾा ख़ुशि न हुजूं आ। जे माता गुजरी पंहिंजे सिर जो सुहाग न ॾे आ माफ़ कजो माताऊं अॼु तव्हांजे सिर जा सिंदूर सलामत न हुजनि आ। सभु कुझु वठी करे हे त उहो समो आहे कंहिंखो हिकिड़ी पेन वर बि आहे बि उनखे चइबो आहे थैंक यू। असां सतगुरु को परिवार वठी असां सतगुरु को सिर वठी असां सतगुरु को सभु कुझु वठी करे बि ना शुक्रा थिया वेठा। माफ़ कजो साध संगत जी दासी हिकिड़ी वेनती ज़रूरु कंदी जे काथे हिकिड़े घर बि तय करे छॾियो न कि डिसंबर में न कंहिं मिट माइट जी शादी ते अचणो आहे न वञणो आहे। जे मनाइनि था कावड़ कनि था रिश्तो ख़तमु कनि था उन्हनि खे हिकु शइ प्यार सां चओ प्यारा मुंहिंजे सतगुरु जे लालनि जी शहादत जा ॾिहाड़ा नी तोखे ख़ुशियूं मनाइणियूं नी तोखे मुबारक हुजनि पर न मां ईंदुमि न मुंहिंजे परिवार मां कोई ईंदो। जे हिकिड़ो घर बि करणु शुरू करे छॾो न आहिस्ते आहिस्ते सभिनि खे ॼाण अची वेंदी सभु शादियूं करणु बंदि करे छॾंदा डिसंबर में। शुरूआति पाण खां थींदी आहे सॼो ॾींहुं चऊं समाज हीअं थी वियो आहे समाज हीअं थी वियो आहे समाज ठहे कंहिंसां थो असां तव्हां सां आप सवरो परिवार सवारो समाज आपे सवर जाएगा। भाई साहब अमनदीप सिंह जो चवण पहिरों पाण खे सवारियो त साध संगत जी शहादत जा इतिहास कोशिशि कई आहे घणी डिटेल नाहे कई टाइम खे ॾिसंदे जे डिटेल सां कयो वञे त शायदि हिकु ज़िंदगी बि सतगुरु जा उपकार बयानु करण लाइ थोरी आहे। हे त सिर्फ़ु घंटो ॾेढ आहे जी। एतिरी सेवा साध संगत जी परवान कजो सिमरन जो टाइम थियो आहे। अचो 10-15 मिंट गॾिजी सिमरन कराए उन खां पोइ आनंद साहिब जो पाठ कंदासीं।